जरीना तू दुआ कर कूड़ कूड़ थींदो सच सच हाशिम बेगुनाह है हाशिम त तपेदार के बचाइण जी कोशिश कई मारण वारो त शेरू है अलाए केड़ो निभाग है असांजे घर जे मथा हिकड़ी मुसीबत में जान छुटे थी मथा बी मुसीबत कड़को थी करे जरीना करे त करे छा जरीना जेस ताईं सरदार साईं जो सिर सलामत आहे न तेस ताईं असांखे लहर न किलो ॾियो अदा लोडा तो ॾाढा आया आहिनि पर धणी पनाह में रखियो आहे सची ही भाई सच जी बेड़ी लुडंदी आहे पर बुडंदी कॾहिं अॼु सूबेदार साहब आयो पर सरदार साईं बेइज्जतो करे मोटा छो अदा अला हाशिम जे सिर दे खैर करे बाकी ये झेड़ा जेके आहिनि न असांजी उम्र में खत्म कोन थींदा अजाई यो सॼो मोहण बंगुल खान मचायो आहे जीअं दिलावरनि खां कोई खटे न वञे यो पोइ मारियो बंगुल दांदन जी गोए जे करे माण्हू पए थो मराए इन खे को मुड़स माण्हू मिलियो ई न आहे हाणे मिलियो अथसि न सरदार शाह ज़मान खान ॾिसजांइ त बंगुल कीअं थो पिड़ करे भॼी वञे अदा पलिया वञी वञी हाशिम खे वठी अच मां हाशिम खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसां त दिलि खे मन को सुकून मिले तूं हाव न हार भाई हाशिमो ताक ते वेठो आहे पाणे मोटी अलाए केॾी महिल ईंदो ठीकु आहे मां हाशिम खे मोकिलियां थो कर घर खबर कीअं अचण जा छर पहिरीं ॻाल्हि तोखे मुबारक हुजे तपेदारो खून हाशिम ते लॻो आहे हीअ ॻाल्हि त तोरे बंगुल खान जो न्यापो खणी आवां अचर तपेदार जे खून जो इल्ज़ाम हाशिम ते कीअं आयो इहो कमाल सॼो रस बंगुल खान जो आहे ये तपेदार जो खून रह हाशिम जे कदम में थो इहो कम रेस भलो कयो मुंहिंजी बि जान छुटी पई शेरल रेस तो ते एहसान आहे कयो रेस बंगुल सरदार जे माण्हुनि खे एतिरो त मुझाइण चाहे थो मसलनि में फाथा पिया हुजनि ये आसानी सां असीं गो खटे वञूं मतलब त रेस गोए खटण जे लाइ रस्तो साफ़ करण थो चाहे इन करे तो लाइन न्यापो ॾिनो अथसि ॿुधाए चर रेस कहिड़ो न्यापो ॾिनो आहे रेस जे तो सुमर खे अॻुवाह करे अच जे खेसि मारे मञायूं इहो त को मसइलो ई कोन्हे रेस खे चयो ॾींहं ॿिनि में तुंहिंजो कमु थींदो छो त मां जंहिंमें वक़ विझां उनजी ज़िंदगी खसियां कम अहिड़े तरह सां कयो जो की ख़बर न पवे ईअं ई थींदो आहे चर पोइ मञां थो मां रेस बंगुल खाने वञी ॿुधायां थो चङो सदाई गॾु बस अदा तू को मुझे साथ दे बाकी मुझे मुड़स जा हाल त पधरा है मुझी भेण मां त हैरान आया त तू शेरू जेड़े कमजोर माण्हूअ सां जिंदगी कीअं थी गुज़ारी बस अदा छा कयां शेरू मुझे मुड़स आहे माइटर हुनखे मुड़स माण्हू समझी हुन सां मूंखे परणाया अम्मा ऐं बाबा खे कहिड़ी ख़बर हुई त उनजे मरण खां पोइ शेरू कहिड़ा पेर थो खणे शेरू न काल इंसान हुयो न अॼु इंसान आहे शेरू में इंसानियत काथे हुई इंसान त छा शैतान खां बि वयल आहे पर मूंखे छा कंदो नेठ त पंहिंजो कीतो लोड़ींदो मुंहिंजी भेण तोलको न कर मां तुंहिंजी सार लहंदो रहंदुसि हर ॾुखे वक़्त में तूं मूंखे पंहिंजो पाण सां गॾु ॾिसंदी अदा तोखे ॾिसी त मूं में जीअण जी आस पैदा थी आहे त मां खॾो को मरी वञा बस आदि अल्लाह साईं हिकिड़ो दरवाज़ो बंदि कंदो आहे त 100 दरवाज़ा खोलींदो आहे मुंहिंजी भेण मुंहिंजो तो ते को बि एहसान न आहे मां बि अकेलो आहियां मुंहिंजो बि केरु कोन्हे तोखे ॾिसी ईअं लॻंदो अथमि त मुंहिंजो बि केरु आहे चङो भेण मां हाणे हलां अल्लाह भाई परे खां ॾिसण जो हक़ त न खस मुंहिंजे उन्याल अखियुनि जो करार तूं आहीं हाणे मोटी अच मिठा माण्हू न त मीरा
अंदर जे उधमन खे रोके कोन सघंदी। दिलावर, तो त चयो हुयो त मां तुंहिंजे दिल जे वेझो आहियां, पोइ अखियुनि खां दूर छो आई? हाणे मोटी अच मिठा माण्हू, न त मां रोई पवंदसि। मीरा, मुखे वञण दे। केॾां वेंदे दिलावर? तूं त मुंहिंजे दिल में थो रही, ऐं दिल में रहण वारा कॾहिं दिल मां निकिरंदा न आहिनि। मीरा, मूंसां इहे अजायूं ॻाल्हियूं न कर। जेकॾहिं प्यार अजायो आहे त पोइ दुनिया जा सभु रिश्ता अजाया आहिनि। तुंहिंजो ऐं मुंहिंजो वजूद अजायो आहे, ऐं ही सॼो संसार अजायो आहे। तूं मुंहिंजी जिंदगी आहीं, ऐं मां तोखां सिवा मरी वेंदसि। ॾाई थी। हाशिम ऐं मुंहिंजे दोस्तीअ जे रिश्ते में ॾार विझण जी कोशिश न कर। दिलावर, प्यार खे न ठुकराए, न त तोखे तुंहिंजी जिंदगी ठुकराए छॾींदी। हर को पंहिंजी जिंदगी पाण थो जिए मीरा। केर बि कंहिंजे लाइ मरी न आहे वेंदो। मौत जो वक़्तु मुक़रर हूंदो आहे। छो थो तड़पाईं दिलावर? मूंखे तरह तरह जूं ठोकरूं क़बूल आहिनि, पर तुंहिंजो प्यार क़बूल न आहे। तुंहिंजो प्यार मुंहिंजे भरम जो मौत आहे मीरा। तोखे मुंहिंजी हालत ते आखिर रहम छो नथो अचे? ससी जी अदी मानी थी पचाई छा? हाँ अदी, छो? ॿ मानियूं वधीक पचाए जाए, दिलावर बि ईंदो। अदी, तोखे कीअं ख़बर पई त अॼु दिलावर ईंदो? मूंखे कीअं ख़बर पई? हाँ, एतिरा ॾींहं जो थिया अथसि दिलावर कोन आयो आहे, ऐं मूंखे पक अथमि त अॼु ज़रूर ईंदो, छो त दिलावर घणो वक़्तु चाचा हाशिम खां परे कोन रही सघंदो। बस इन ई करे थी चवां थी, इन करे। अच्छा, पर मूं त सम्झो त को ॿियो मामलो आहे। चङो चङो, हाणे जल्दी मानी पचाए वठ, किथे मानीअ खे देर न थी वञे। हाज़ुर अदी, कोन थी कयां देर। अदा दिलावर खे बुख कोन मारींदसि, बस इजो थी अचां। हाशिम ते तो खून जो इल्जाम लॻी पियो। हाणे दिलावर जो सुभाउ उमर हेरो जे अगवा कर ऐं सुभाउ उमर खे मजबूर कर गो दौरान अटकल सां डांद कयो ऐं अहिड़ी तरह सां गो कयो। मामा साईं, मां त चवां थो कीअं बि करे हिकिड़ो टियों कमु कयूं। दिलावर वारनि जे डांद खे ज़ख़्मी कराए त जीअं हू गोए में भॼी न सघे। इहा ॻाल्हि बि भली कई थी पांच। पहिरीं शेरू सुमर खे अगवा करे अचे, पोइ गो खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में शेरू खे चवंदासीं डांद जे खुर जे मथां
पुछ में धकण उनखे पंडो करे छे। इन सां जीत सां पक्की थी, न त वॾो कमु थी। मामा साईं, जेकॾहिं अञा बि कमु न थियो त पोइ मूं वटि हिकिड़ो पतो ॿियो बि आहे, जेको चाचे शाह ज़मान जे नक में दम कंदो। पोइ केरु आहे? मामा साईं, फिलहाल इहो राज़ आहे। वक़्तु आयो त इन पते सां बि खेॾंदासीं। मां चाहियां थो त कीअं बि करे चाचे शाह ज़मान खां सरदारी जी पग हासिल कयां। भांज, आस्ते आस्ते असां सरदार शाह ज़मान कमज़ोर कंदा वेंदासीं। जॾहिं सरदार शाह ज़मान बाह में सड़ियल लोहांगुर तपी दाल थी, तॾहिं हणंदो सांस हिकिड़ो ई पुत्र हो। शाह ज़मान पुछड़ी बि कोन चोई। ईअं कर मामा साईं, इन कोल जे सचे ऐं वाइदे जे पके खे फाड़ी करे ॾेखार। भांज, अहिड़ो त फायो कंदो सांस जो राजन खे वेठो दाहूं ॾींदो। ये कोल ऐं वाइदा विसरी वेंदसि। ठीकु आहे मामा साईं, पर कम खे जल्दी कराए। हाणे मूंखां सब्र कोन थो थिए। अरे भांज, सरदारी जूं पगूं पीरीअ में मिलंदियूं आहिनि, तूं तकड़ छो थो करी? मामा, पग जी तकड़ न आहे, मूंखे त मीरा खे झुकाइण जी तकड़ आहे। पोइ भला इहो थाग में कमु कयूं, पोइ ॿिया कम कंदासीं। न मामा साईं, न, इहो अधूरो कमु। तव्हां मूंखे सरदारी जी पग वठी ॾियो, मीरा मूं वटि पंहिंजो पाण ईंदी। केरा माशेरला, तुंहिंजो हिन वक़्तु घर अचण असाब खां घटि न आहे मुलाए। छा जो साहब? ही घर मुंहिंजो आहे, हे ॻोठ बंगुल खान जो आहे, जंहिंजे ज़ोर ते मां ॾोह थो कयां। इहो बंगुल त आहे कारखानो ॾोहारनि ठाहिण जो, पर हिन वॾेरे बंगुल खान तोखे जे मंज़िल ते पहुचायो आहे, उते तूं हिकिड़ी गोली जो महिमान आहीं। हलियो वञे ता, मां अकेलाइन जी हैरान थी वई आहियां। मां पंहिंजे घर मां आयो आहियां न, छो दिमाग़ ख़राब थी आहे? घर में छॾियो छा अथई? दुश्मनी सबब पंहिंजा त सभु माराए छॾियई, पर मुंहिंजा मिट बि माराए छॾींदे। हिकिड़ी मासी बची आहे, जे उहा बि हिते हुजे हा त उनखे बि माराए छॾी हा। पंहिंजो अकेलो सिर खणी वठी तो जंग में जानवरनि वांगुरु जीअंदो। बकवास बंदि कर, मूंखे कपिड़नि जोड़ो आणे ॾे, मूंखे ॿाहिरि वञिणो आहे, संगत इंतज़ार थी करे। वञी को ॾोह कर, मुंहिंजा भाग मूंसां, ॾोह तूं कंदे ऐं ज़लील मां थींदसि। तोखे छा आहे? वे, मां तो लाइ कपिड़ा खणी थी अचां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। दिलावर ॾाढा ॾींहं लाथई, किथे गुम हुई? हाशिम बा, मां त वलर खां विछड़ियल उहो पखी आहे जेको दरिया जे कॾहिं हुन कपर ते त कॾहिं हुन कपर ते। ईअं यको गुम थी थो वञी न, मां ॾाढो परेशान थो थियां। असांजा सव दुश्मन आहिनि। दिलावर ईअं न कंदो कर। फिक्र न कर भा, जंहिंजो केर बि न हूंदो आहे न, हुनजो अल्लाह हूंदो। मौला जो मूं ते ख़ासि करम आहे। मूंखे मारण वारो अञा ताईं ॼाओ ई न आहे। दिलावर मां तपेदार खे बचाए न सघियुसि। शेरू ऐं खेरू भुल चुटे विया।
तपेदार जे करे असां सां वंगार न वए त बंगुल हुन खे न माराए हुन असांजे लाइ पंहिंजो सिर ॾिनो हाशिम भाउ असां तपेदार जो पलांत ज़रूर कंदासीं। दिलावर गोए जा ॾींहं बि वेझो ईंदा पिया वञनि ऐं शर्त बि असां अहिड़ी रखी आहे इहा शर्त असांखे सिर ॾेई बि खटणी आहे न त इहो असांजी इज़त जो सुवाल आहे। जीअं जीअं गोए जा ॾींहं वेझा पिया अचनि तीअं तीअं बंगुल खान जो हराम पाई वधंदियूं थियूं वञनि। तपेदार खे सरदार साईं जी बनीअ ते माराइण हिन हराम पाई जी कड़ी आहे। अञा त बंगुल लाइ छा छा कंदो असांखे हर वक़्तु होशियार रहणो पवंदो। तूं बि कोन आहीं मां अकेलो हुयुसि हाणे तूं अची वियो आहीं हाणे का परवाह न आहे। सच तो चवीं हाशिम भाउ मुंहिंजो हाल बि इहो ई आहे। हा दिलावर हाणे तूं वेह मां मानी खणी अचां पोइ गॾिजी वेही था। छा समझो सुमर तूं भॼी दे मूंखां अरे अॼु ताईं को मां जो लाल पेट ई न आहे थियो जेको मूंखां भॼे छो त मां जंहिंखे वक़्तु ॾसियां हुनजी ज़िंदगी खसियां अॻिते थियल